रिपोर्टर हनीस हैदर शेख टंडो जाम ज़रे तहक़ीक़ सिंध जे मुलाज़मन जी तंज़ीम सारेगा पारां कचनि मुलाज़मन खे पको करण, कचनि मुलाज़मन जी पगार 25,000 करण, स्टेनियोग्राफर ऐं ड्राइवरनि जा रोकियल प्रोमोशन करण, रिटायर्ड कोटा बहाल करण, इदारे मां करप्शन जो ख़ात्मो करण, ॿियनि जे मसइलनि जे हल लाइ 8 ॾींहं बि जारी रखियो। मुलाज़मन पारां मरकज़ी जनरल सेक्रेटरी शरीफ काटियो। हाकिम सहतो महबूब कासकेली नूर अहमद जमाली जी अॻुवाणी में रैली कढी डायरेक्टर जनरल ऑफिस आॾो धरणो हणी एहतजाज कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ॻाल्हाईंदे चयो त ज़रे तहक़ीक़ जे मुलाज़मन सां हमेशह नाइंसाफ़ी कई वई आहे। ॿियनि इदारनि में मुलाज़मन खे प्रोमोशन, रिटायर्ड कोटा बहाल आहे, पर ज़रे तहक़ीक़ में इदारे में न पियो ॾिनो वञे। हिननि चयो त इदारे में 20 खां 25 सालनि ताईं कचे कमु कंदड़ मुलाज़मन खे पको नाहे कयो वियो, जंहिंखे पगार बि फ़क़ति 5,000 ॾिनी थी वञे, जेका ज़ुल्म जी इंतिहा आहे। हिननि चयो त स्टेनियोग्राफर ऐं ड्राइवरनि जा प्रोमोशन रोकिया विया आहिनि, जंहिं लाइ रिश्वत घुरी पई वञे। हिननि चयो त इदारे ऐं सेक्रेटरी करप्शन जे बाज़ार गरम आहे, रिश्वत खां सवाइ को कमु नथो थिए। हिननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त मुलाज़मन जा जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक मसइलनि जे हल ताईं जारी रहंदा।